के भली कार कम था मिले तो मैट्रिक पास होने में लॉन्ग मार्च में घट मासे वो शख्सियत भी असांजी साईं असगर अली आराई साहब जंहिं असांखे हिकिड़ीअ माला में जोड़ियो ऐं असांखे अॻिते खयो बहितरीन शख्सियत ई ख़र्च पका कंदो 20 ॾींहं असां 19 ॾींहं आजा 20 ॾींहं असां प्रेस क्लब ते उते वेठासीं लाल बाग कयोसीं उन जे सदके सभिनी दोस्तनि खे बि सोनो स्टेज मिली असां उनजी का बि ॼाण न पाण पर गॾु आहे उस्ताद हाणे अॼु असांजी क़यादत जेकी आहे उहा मोरूसी क़यादत न आहे पेटे लंबेरापुर जेकी चूंटी आहे उहा मोरूसी क़यादत न आहे सभु नौजवान आहिनि सभिनी पिंजाल में चूंडिया हीअं पिंजाल गॾु कयोसीं केरु सदर थिए केरु जनरल सेक्रेटरी थिए हाणे रुगो उहिदेदारनि ते कमु न आहे तव्हां ख़ुदि उहिदेदार आहियो उस्ताद जेको आहे ख़ुदि लीडर आहे जॾहिं क्लास में 30-40 ॿारनि जी क़यादत थो करे उन्हनि खे पढ़ाए उन्हनि खे इदारनि में मोकिले थो उस्ताद ख़ुदि लीडर आहे के उस्ताद खे 200-250 ॿार पढ़ाइनि था जॾहिं तव्हां असां सां गॾिजंदो तॾहिं असां तव्हांजा कम करे सघंदासीं असां कॾहिं बि कंहिंखो चङो न वरितो आहे असां कॾहिं बि कंहिंखो कमीशन न वरिती आहे जे 2021 में 2018 में टाइम स्केल थियो तो उस्तादनि खे ईअं ई प्रोग्राम करे मुफ़्त में ॾिनोसीं असां पाण में डोनेशन कंदा आहियूं जेके सरगरम कारकुन हूंदा आहियूं पाण में डोनेशन कंदा आहियूं पर असां उस्ताद खां पैसो न वठंदा आहियूं हाणे पेटेल जेकी 2 धड़नि में विराइजी वई आहे उन जो सबबु बि इहो आहे हिकिड़ा सदर थी पोइ उहो एजेंट थो थिए उहो पैसा थो वठे ऑफिसर खे बि थो खाराए पाण बि थो खाए ऑफिसरनि जो ॿियो कोन्हे उहो ख़ुदि था खाराइनि ऑफिसरनि खे त रुपयो मुंहिंजो रुपयो तुंहिंजो हाणे मुंहिंजी हिकिड़े ॾींहुं साहिब सां मुलाक़ात थी उन मूंखे चयो त हेमांश मास्तर कमु आहे चई त घणा उस्ताद खां पैसा वठी आयो मां चयोमांसि साईं रुपयो चई त मुंहिंजो बि 1 रुपयो कोन्हे हिते टीहो साहिब वेठो आहे हिकिड़ो मुंहिंजो रुपयो कोन्हे उहो साॻियो ई टीहो जॾहिं असां चयो सदर वियो आहे मूंखां तुंहिंजो सदर हो 15 साल हुन खां पुछाई त तूं घणा पैसा वठी आयो आहे चवां त साईं हे कमु मुफ़्त में कर चवां त घणा पैसा वठी आयो आहे चवां त साईं उन्हनि खे छॾियो जे चवां त वठी आयो त मूंखे बि ॾे न मुंहिंजो पैसो थियो न सो सर असां एजेंटी न कंदासीं असां कंदासीं उस्ताद जो इज्तिमाही कमु उस्ताद जो असांखे थो पुछे त पे स्लिप ऐं साईं इहो सर्विस बुक ते खपो ऐं साईं असांखे मोकल कराए ॾे इहे कम न आहिनि इहे त तव्हां पाण कयो न जॾहिं तव्हां वञो था डुप्लीकेट सर्टिफिकेट खणी त तव्हां सर्विस बुक खणी वञो तव्हांखे टीओ न करे चओ त असांखे चओ जॾहिं तव्हां वञो था टीओ साहिब खां डुप्लीकेट भर्ती थो थिए ऐं पीएसटी में मां हाजी साहिब खे चयो कराचीअ में सर जॾहिं 14 स्केल में जीएसटी 14 स्केल में पीएसटी हो पोइ जेॾी महिल कराचीअ खां अचे पुलिस त पोइ उस्ताद भॼी था रहनि असां सदाईं जेलनि में वेठा आहियूं हाजी साहिब छा आहे सदाईं असां लठियूं खाधियूं न पर असां ॼाण न ईंदी आहे असां खां तव्हां गॾु थी बीहो तव्हांखे असां बि उहे कराईंदासीं पर शर्त इहो आहे की तव्हां सां गॾु हुजो जॾहिं उस्ताद खे ॻाल्हि था कयूं यार ओकड़ो उस्ताद आहे त सही कम कीअं कंदे मां चवंदो मां 3 क़िस्मनि जा कम आहिनि मूं वटि जेकॾहिं फोन ते चवंदे त मां एजेंट ॾे मोकिलींदोसांइ जे मूं सां गॾु बीहंदे त मुफ़्त में कराईंदोसांइ जे तोखे अञा कमु न आहे त सही ॻाल्हि तूं करे त उहो बि कमु आहे उन जा पैसा कुझु वधीक लॻंदा हाणे तूं छा थो चवे तो सर तव्हां गॾु तव्हां लीडर आहियो असां लीडर न आहियूं तव्हां लीडर आहियो तव्हां गॾु बीहंदव सभु कम थी वेंदा इहो त असांजो दोस्त आहे पेटेल जो अॻुवान आहे साईं नसीर हे बिजू ई उन जो पोखियल आहे नसीर साहिब सदाईं सां चंदन चाड़नि में गॾु